जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। या अली मदद सिंध कायनात यूट्यूब चैनल सां गॾु मां मुंहिंजो पंहिंजो अमीर हुसैन खोसो। जी दोस्तों उमेद त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। जी दोस्तों असांजी कोशिशि रही आहे त हर रोज़ का न का नई शइ जेका आहे सा अव्हांजे लाइ पेश कजे। ऐं अॼु असीं अब्दुल गफ़ार अब्द जूं सिटरूं खणी आया आहियूं, इनकलाबी सिटरूं तव्हां दोस्तनि ऐं सॼणनि जे नाम। वीरान वस्तीअ जे रिण ततल में ॻोल्हिजांइ, वीरान वस्तीअ जे रिण ततल में ॻोल्हिजांइ, हुजूम में मारिया वियासीं त मक़तल में ॻोल्हिजांइ। असांजा हौसला असां खां खसिजी वञनि त, असांजा हौसला असां खां खसिजी वञनि त, क़ैद खाननि जे मूंखे हलचल में ॻोल्हिजांइ। तारीख़ जे वर्कनि मां बाह भड़की पई, तारीख़ जे वर्कनि मां बाह भड़की पई आ, विछड़ी वञूं तोखां त वक़्त जे हर पल में ॻोल्हिजांइ। ज़िंदगी जी ख़ैरात मां कंहिंखां घुरां, ज़िंदगी जी ख़ैरात मां कंहिंखां घुरां, जे किथ ॻोल्हीं त पोइ अजल में ॻोल्हिजांइ। रहज़ननि जे वर चढ़ियल आहियां, हा रहज़ननि जे वर चढ़ियल आहियां, बची कीअं न सघंदुसि, समुंड जे छोलियुनि जे उछल में ॻोल्हिजांइ। हिन बूअ खे वालारे विया धारिया अची, हिन बूअ खे वालारे विया धारिया अची, शहर वियो खसिजी अब्द झंगल में ॻोल्हिजांइ। हा शहर वियो खसिजी अब्द झंगल में ॻोल्हिजांइ। वीरान वस्तीअ जे रिण ततल में ॻोल्हिजांइ, हुजूम मारिया वियासीं त मक़तल में ॻोल्हिजांइ।